बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। इंसान खे पंहिंजे शऊर जे हिसाब सां कमु करणु घुरिजे। जेतिरो इंसान में शऊर हूंदो आहे, इल्मु हूंदो आहे या उन में सुजागी हूंदी आहे, उहो ओतिरो ई वधीक कामयाबु थींदो आहे। कामयाबी मां मुराद ईअं न हूंदी आहे त माण्हू बसि हर भेरे खटंदो हले, पर हर उहो माण्हू जेको महिनत करे थो पियो, कोशिशि करे थो पियो ऐं कॾहिं नाकाम थो थिए, पर हू पंहिंजी हिमत ऐं जुरत सां अॻिते वधंदो हले थो पियो, त उहो कामयाबु आहे। कामयाबु हुजण जे लाइ लाज़मी तौर ते तव्हां में सोच ऐं फ़हम हुजणु घुरिजे। कामयाबु हुजण जे लाइ लाज़मी तौर ते अव्हां में सब्र हुजणु घुरिजे। कामयाबु हुजण जे लाइ लाज़मी तौर ते अव्हां में अहिड़ी ॼाण हुजणु घुरिजे जंहिंजे बुनियाद ते तव्हां मुस्तक़बिल जो अंदाज़ु हणी सघो। कामयाबु हुजण जे लाइ उहे समूरियूं ज़रूरतूं इंसान जे लाइ लाज़मी आहिनि या अहम हूंदियूं आहिनि। ख़ासि तौर ते असां जंहिं मुआशिरे में रहूं था पिया, उन में सुजागी या अवेयरनेस जी ॾाढी कमी आहे। सुजागी यानी माण्हुनि खे ख़बर नथी पए त उन्हनि जी मंज़िल कहिड़ी आहे। सुजागी मां मतिलबु इहो आहे त उहे हमेशह गुम हूंदा आहिनि ऐं जंहिं जॻह ते आहिनि फ़क़ति उन खे ई पंहिंजी क़िस्मत सम्झी ऐं उते ई क़ाइमु आहिनि ऐं उन ई जॻह ते मौजूदु आहिनि। तव्हां जेतिरो बि चाहियो अॻिते वधण जी कोशिशि कयो। जेकॾहिं को माण्हू फ़क़ति जंहिं मंज़िल ते पहुचे थो या कंहिं मुक़ाम ते पहुचे थो ऐं उते बीह रहे थो बीह थो रहे, त उहो उन ई ज़ंग लॻल लोह वांगुरु हूंदो आहे जेको कंहिं बि कम में इस्तेमालु न थींदो आहे ऐं आहिस्ता आहिस्ता ख़तमु थी वेंदो आहे, या उन ई पाणीअ जे तलाउ वांगुरु हूंदो आहे जंहिंमें गंदगी जमा थी वेंदी आहे। हमेशह माण्हूअ खे अपग्रेडेशन जी ज़रूरत पए थी पई, हिकु नवाण जी ज़रूरत पए थी पई। जेकॾहिं तव्हां उहा नवाणी पाण में न आणींदव त तव्हां कॾहिं बि कामयाबु नथा थी सघो। तब्दीली जे हवाले सां पहिरियों पहिरियों त माण्हूअ खे पंहिंजे पाण में तब्दील आणणु घुरिजे या पंहिंजो पाण खे तब्दील करणु घुरिजे। शऊर जे हिसाब सां, पंहिंजे अकुल जे हिसाब सां, पंहिंजे फ़हम जे हिसाब सां, या उहे समूरियूं शयूं जेके हू महसूसु करे थो त हुनखे करणु घुरिजनि, हू उहे करे। पर लाज़मी न आहे त हर उहा शइ जेका तव्हांजे लाइ सही हुजे उहा ॿिए जे लाइ बि सही हुजे, या जेका शइ ॿियनि जे लाइ सही आहे उहा तव्हांजे लाइ सही हुजे। तव्हां ज़िंदगीअ में खोड़ सारा अहिड़ा माण्हू ॾिठा हूंदा जेके अञा ताईं उहे न सम्झी सघिया आहिनि त उन्हनि खे करिणो छा आहे या उन्हनि खे अॻिते वधिणो छा आहे। उहे हमेशह हिकु गहरी निंड में हूंदा आहिनि। निंड मां मुराद या जेका निंड अखियूं बंदि करे सुम्हणु न, पर हुननि जे शऊर में उहा शइ ईंदी कान्हे का जेका हमेशह सम्झ वारी हुजे या अकुल वारी हुजे। उहे हमेशह लाशऊर जी दुनिया में एतिरा त महू हूंदा आहिनि ऐं हू पंहिंजो पाण खे एतिरो त महदूद रखी छॾियो आहे उन्हनि पंहिंजे ख्वाबनि खे, पंहिंजी क़ीमत खे, पंहिंजे वैल्यूज़ खे, पंहिंजी अहमियत खे, जो हू सम्झी नथा सघनि त उहे काॾे वञी रहिया आहिनि ऐं छा करे रहिया आहिनि। सुजाॻ थियो, हाणे खां ई सुजाॻ थियो, छो जो जॾहिं तव्हां सुजाॻ थींदा आहियो त तव्हां में ज़माने जी ॼाण अचणु शुरू थी वेंदी आहे। जॾहिं तव्हां सुजाॻ थींदा आहियो त तव्हांखे इहा ख़बर पवंदी आहे त हीउ दौरु कहिड़े तरफ़ वधी रहियो आहे। तव्हां जॾहिं सुजाॻ थींदा आहियो त हर उहा शइ जेका माज़ीअ में अहमियत वारी, पर उहा हलंदड़ वक़्त में हाणे उहा ओतिरी अहमियत नथी रखे। जेके शयूं माज़ीअ में इम्पोर्टेंस रखंदियूं हुयूं उहे हाणे तब्दील थी कंहिं ॿी सूरत में अची वियूं। इवन तव्हां जेका इहे मोबाइल फ़ोन यूज़ कयो था पिया, शुरूआति में कीअं हुई ऐं हाणे कीअं आहे, ऐं ईंदड़ कुझु सालनि खां पोइ हुनजा फीचर्स अञा बि तब्दील थी वेंदी आहे। मुस्तक़बिल में जेकॾहिं तव्हां झाती पाए ॾिसंदव त हर उहो शोबो जेको हिन वक़्तु अहम आहे उहो ईंदड़ वक़्त में एतिरो अहम न हूंदो, पर ॿी जदीद टेक्नोलॉजी अची वेंदी ऐं उन्हनि शयुनि खे वधीक अहमियत ॾींदी या उन्हनि खे वैल्यू ॾींदी। बहितरीनु ॾाहप उन माण्हू वटि आहे जेको हाल में रही करे मुस्तक़बिल जो अंदाज़ो वञे थो ऐं हू सम्झी वञे थो त ईंदड़ वक़्त में कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पवंदी, ईंदड़ वक़्त में मार्केटिंग कहिड़े तरीक़े सां हलंदी, ईंदड़ वक़्त में कहिड़े क़िस्म जा माण्हू कहिड़ियूं शयूं इस्तेमालु कंदा, ईंदड़ वक़्त में कहिड़ियूं घुरिजूं आहिनि। जेकॾहिं उहो माण्हू सम्झी थो वञे त उहो कामयाबु आहे। हिकिड़ी माण्हूअ जी ज़हनी अप्रोच थींदी आहे जंहिंमें हू प्रोडक्शन कंदो आहे या अंदाज़ो हणंदो आहे। अंदाज़ो मतिलबु हू सम्झंदो आहे त मां हिन जॻह ते या हिन मुक़ाम ते आहियां, ईंदड़ वक़्त में हीअ घुरिजूं आहिनि या ज़रूरतूं आहिनि। असां आमतौर ते ईअं ई चवंदा आहियूं जेके असांजा पढ़ंदड़ ॿार हूंदा आहिनि, पोइ भले कहिड़े बि क्लास में हुजनि, इवन यूनिवर्सिटीज़ में हुजनि, त असां उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां हलाईंदा आहियूं या पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे क़ाबू करण या कंट्रोल करण जी कोशिशि कंदा आहियूं। पर हैरत जहिड़ी ॻाल्हि
त जंहिं दौर में असांखे जेके शयूं अहम लॻनि थियूं पियूं उहे ईंदड़ वक़्त में एतिरियूं अहम न हूंदियूं। ऐं जेको नौजवान नसुलु आहे उहो हर पुराणे नसुल खां वधीक शऊर वारो हूंदो आहे, वधीक टेक्नोलॉजी यूज़ कंदड़ हूंदो आहे ऐं उनखे वधीक ॼाण हूंदी आहे। हा, फ़क़ति जेके वॾी उमिरि वारा माण्हू आहिनि उहे गाइड करे सघनि था, रहबरी करे सघनि था त हीउ पासो सही आहे ऐं हीउ पासो ग़लति आहे। ख़ासि तौर ते इख़लाक़ियात जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे त असां में उहे क़दुरु या वैल्यूज़ जेके पैदा थींदा आहिनि उहे असांजे वॾनि जे तरबियत सां ई असांखे मिलंदा आहिनि। उहे असांखे मुआशिरे मां मिलंदा आहिनि, उहे असांखे ज़माने मां मिलंदा आहिनि। पोइ कुझु माण्हू उन्हनि शयुनि खे फॉलो कंदा आहिनि, उन्हनि खे अहमियत ॾींदा आहिनि ऐं उन्हनि जे वैल्यूज़ खे सम्झंदा आहिनि, पर कुझु वरी पंहिंजे तरीक़ेकार सां हलनि था पिया। हीउ सर्किल हिकिड़ो ठहियलु आहे जंहिंमें हर इंसानु अचे थो ऐं 50-60 जे दाइरे ताईं फिरंदो या उन खां अॻु में या उन खां थोरो अॻिते उहो तरक़ी कंदो हले थो ऐं वधंदो हले थो। तव्हां ॾिठो हूंदो त अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि या अहिड़ी खोड़ वाक़िया आहिनि जेके हाणे त वणंदड़ आहिनि, हाणे त उहे असांखे सुठा लॻनि था पिया, पर ईंदड़ वक़्त में उहे एतिरा भला न आहिनि। तव्हां मिसाल ई वठो हिकु आम कार जो। हाणे कार्स जा जेके मॉडल्स हलनि था पिया उहे तव्हां जेकॾहिं माज़ीअ जे 70-80 ॾहाके वारे मॉडल्स ते ॾिसंदव तव्हांखे त उन्हनि ते खिल ईंदी ऐं तव्हांखे सम्झ में न ईंदी, पर उहे शयूं उन दौर में ॾाढियूं अट्रेक्टिव हुयूं, ॾाढियूं शानदार हुयूं या मज़ेदार हुयूं। या इवन तव्हां ड्रामा या मूवीज़ खे ई ॾिसंदव त हू माज़ीअ में या असांजे पास्ट में केॾा उन्हनि में कशिश हुई, केॾो उन्हनि में ग्लैमर हुयो, पर हाणे उहे जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त उन्हनि ते खिल ईंदी आहे त हीअ कहिड़े क़िस्म जी शइ हुई या कहिड़ी आहे। बिल्कुलु ईअं ई ईंदड़ वक़्त में कुझु सालनि खां पोइ यानी 50-60-70-80 सालनि खां पोइ या हिकु सदीअ खां पोइ जॾहिं हीअ समूरियूं शयूं जेके असांजूं हाणे रिकॉर्ड में मौजूदु आहिनि उन ई दौर जा माण्हू पढ़ंदा या ॾिसंदा त उहे असां ते खिलंदा त हीअ कहिड़े क़िस्म जो दौरु हुयो या कहिड़े क़िस्म जी तक़ाज़ा हुयूं। हालांकि असां पंहिंजो पाण खे मॉडर्न दौर में हिकु सुजाॻ क़ौम जी हैसियत सां, सुजाॻ फ़र्द जी हैसियत सां सुञाणूं था पिया, पर ईंदड़ वक़्त में उन जूं तक़ाज़ाऊं या घुरिजूं तब्दील थींदियूं रहंदियूं। तंहिंजे करे पंहिंजा क़दम एहतियात सां खणंदा हलो ऐं ईंदड़ वक़्त जे तरफ़ अहिड़ो वधो त जीअं तव्हांजो अंदाज़ो ईंदड़ कुझु सालनि ताईं, सदियुनि ताईं बरक़रार रही सघे ऐं तव्हां सम्झी सघो त ईंदड़ वक़्त में छा थींदो। रमज़ान शरीफ़ जो शायदि अॼु आख़िरी रोज़ो आहे या सुभाणे थिए या ईद थियणु अचण वारी आहे, त इहे समूरियूं शयूं माण्हूअ खे ज़हन में रखणु घुरिजनि ऐं उन हिसाब सां माण्हू खे अॻिते हलणु घुरिजे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।